आई एम सॉरी फरियाल, मां स्ट्रेस में हुयसि, ख़बर न आहे छा चई वियसि। इंसान उहो ई ॻाल्हाईंदो आहे जेको हुनजे दिलि में। ख़ैर, हाणे ही पुराणियूं ॻाल्हियूं करण जो कहिड़ो फ़ाइदो। ॾिस, इन हालात में असांखे विढ़ण न घुरिजे। पूरो 1 महीनो थी वियो आहे। माहिरा जी तबीयत जहिड़ी हुई उही आहे, को फ़र्क़ु न आहे। इन हालात में फरियाल असांखे हिक ॿिए जो साथ खपे। हे न जो असां नंढी नंढी ॻाल्हियुनि ते विढ़ूं। ॻाल्हि त तव्हां कई हुई जब्बार, तौक़ीर इफ़्तिख़ार जी ॻाल्हि बि तव्हां कढी हुई। आई नो फरियाल, पर इन ॻाल्हि लाइ मां तोसां माफ़ी घुरी हुई। पर हिक ॻाल्हि जी ख़ुशी बि आहे मूंखे, फसिया खे तौक़ीर पसंद न आहे। मूंखे भी तौक़ीर कुछ ज्यादा पसंद न आहे। अच्छा, ये तो मुझे लिए ब्रेकिंग न्यूज़ आहे। यस, कम इन। पापा, मूंखे अव्हां सां कुछ ॻाल्हाइणो हो। हाँ पुटु, चओ, छा ॻाल्हि? मां तौक़ीर सां शादी करण लाइ तैयार आहियां। छा? ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।